बिलावला वेलकम बैक नाज़रीन। तफसीली खबरों में भलीकार सबका पैरा ब्रेकिंग न्यूज़ अवासा शेयर कनालो। पीपी चेयरमैन जो हुकूमत खिलाफ लाहौर में सियासी सरगर्मियों जारी आहिन। पीपी सरबराह बिलावल भुट्टो ज़रदारी की सदारत में ॾखण पंजाब के अगवानन इजलास थियो आहे। अगवानन जो इजलास में मरी साहने के फौतिन लाइ दुआ घुरी वही है। बिलावल भुट्टो ज़रदारी के 27 फरवरी मार्च बाबत आगाही पिण ॾिनी वई। बिलावल भुट्टो ज़रदारी चो तो 27 फरवरी वारो मार्च पीपी जो तसलसल है। अवामी एहतजाज जो न रुकजंदड़ सिलसिलो शुरू थी वियो आहे। हुन चयो त पीपल्स पार्टी हुकूमत खिलाफ ऐवान में असरायतो किरदार अदा कयो। एक बेरो बीहर अहम खबर के हवाले से अवां खे आगाह कंदालो। नाज़रीन या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदालो तो पीपी चेयरमैन जो हुकूमत खिलाफ लाहौर में सियासी सरगर्मियों जारी आहिन। पीपी सरबराह बिलावल भुट्टो ज़रदारी की सदारत में ॾखण पंजाब के अगवानन जो इजलास थियो आहे। खबर के हवाले से नाज़रीन अवां खे एक बार बीहर अपडेट कंदालो या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदालो। पीपी चेयरमैन जो हुकूमत खिलाफ लाहौर में सियासी सरगर्मियों जारी आहिन। पीपी सरबराह बिलावल भुट्टो ज़रदारी की सदारत में ॾखण पंजाब के अगवानन जो इजलास थियो आहे। इजलास में मरी साहने के फौतिन लाइ दुआ घुरी वई। बिलावल भुट्टो ज़रदारी के 27 फरवरी मार्च बाबत आगाही पिण ॾिनी वई। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो तो 27 फरवरी वारो मार्च पीपी जो तसलसल आहे। अवामी एहतजाज जो न रुकंदड़ सिलसिलो शुरू थियो आहे। हुन चयो तो पीपल्स पार्टी हुकूमत खिलाफ ऐवान में असरायतो किरदार अदा कयो।